अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदासीं टकरार ड्रामे जी हिकु बहितरीन अपडेट जेका किस्त हाणे अचण वारी आहे। इन में वॾो कमु थियण वारो आहे। दोस्तों इहा वीडियो तव्हां आख़िर ताईं ॾिसो, न त तव्हां खां हीअ अपडेट मिस थी वेंदी। मुंहिंजे ख़्याल में दोस्तों हीअ अपडेट तव्हांजे कम जी अपडेट आहे जेका हाणे किस्त ईंदी। इन में घणो कुझु थियण वारो आहे। दोस्तों मां तव्हांखे वाज़े करे ॿुधाईंदो हलां त हाणे मीर जे मथां जेको आहे इहो वहम छाइजी वेंदो त वाक़ई सिजावल ख़ान जेका ॻाल्हि कई आहे त मूंखे मारींदा या वरी जेको आहे भक्त निकाह कंदो राणी सां, इहो मां कीअं थियणु ॾियां। हाणे मीर इन जी इहा ई कोशिशि कंदो त भक्त जो ख़ात्मो कयां या को अहिड़ो क़दम खणा। इन सोच में पइजी वेंदो। हू इहा ई कोशिशि कंदो, सिजावल ख़ान खे चवंदो असांजो ठाह करां भावल सां त मां जल्दी इहो पंहिंजी मतिलबु घरवारी खे हितां वठी वञा। ऐं अहिड़े हिसाब सां सिजावल वाइदो कंदो, बाबा मां तोसां गॾु आहियां, मां इहा कोशिशि कंदुसि भावल खे मञाइण जी कोशिशि कंदुसि। लेकिन इहो भक्त जेको हमिलो कंदो इहो कमु ख़राबु करे वेंदो ऐं इहा ॻाल्हि वरी पोइना रहिजी वेंदी। हाणे मीर बि घटि कान कंदो दोस्तों। ऐं अचण वारनि किस्तनि में मूसा वारा बि छुटी ईंदा जेल मां। ऐं नवाब खान बि हाणे नैन जे मथां ज़ुल्म वधीक कंदो। ऐं जेको आहे मूसा वारा जीअं जेल में ईंदा उहे कंहिं शइ जी क़दम न खणंदा, छाजे करे हू मजबूर थी वेंदा। ऐं हुनजे मथां थोरो थियल हूंदो नवाब खान जो ऐं सिजावल खान जो। ऐं अहिड़े हिसाब सां हू सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहे ॾिसंदा पिया। ऐं ख़ासि कुझु किस्तनि में मज़ो न थींदो, लेकिन मीर कुझु न कुझु क़दम खणंदो अचण वारनि किस्तनि में। दोस्तों चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा।